अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां फिदा हुसैन भागत पॉडकास्ट 360 सां गॾु असांजी हमेशह कोशिशि रही आहे त असां उन्हनि महिमाननि खे घुरायूं जिन्हनि जो तालीम जे मैदान में, सोसाइटी में, माशरे लाइ को अहम कमु थियल हुजे। ऐं जेका शख़्सियत असां सां मौजूदु आहे उहा तालीमदान आहिनि, पाण डिपार्टमेंट जो चेयरपर्सन आहिनि ऐं गॾोगॾु उन्हनि कई अहिड़ा कमु कया आहिनि जंहिंसां ॿारनि जी तालीम ते सुठो असरु पियो आहे। पाण IT सां रिलेटेड आहिनि। अॼु असां सां मौजूदु आहिनि मैडम आरफा भुट्टो साहिबा। वालेकुम अस्सलाम। कीअं पॉडकास्ट 360 ते तव्हांखे वेलकम कयूं था मैडम। थैंक यू वेरी मच, तव्हां इनवाइट कयो मूंखे। अच्छा मैडम, असां चाहींदासीं त तव्हां माण्हुनि खे, असांजे ऑडियंस खे इहो ॿुधायो त तव्हांजी इब्तिदाई तालीम ऐं तव्हां थोरो पंहिंजो प्रोफाइल ॿुधाईंदा त तव्हां इब्तिदाई तालीम किथां हासिलु कई ऐं कहिड़ी कहिड़ी तालीम तव्हां हासिलु कई आहे हिन वक़्तु? मुंहिंजी इब्तिदाई तालीम त हितां ई हैदराबाद मां ई थी आहे। स्कूलिंग गवर्नमेंट गर्ल्स मीरा स्कूल मां ऐं कॉलेज सुबेदा मां कयोसीं। पोइ सिंध यूनिवर्सिटी में उन टाइम ते IPT हूंदो, इंस्टीट्यूट ऑफ फिज़िक्स एंड टेक्नोलॉजी, उतां खां बैचलर्स कई, पोइ मास्टर्स कई एंड देन PhD। पोइ वरी स्कॉलरशिप वठी करे ऐं डेनमार्क वियमि। HEC जे तरफ़ां स्कॉलरशिप मिली, उतां खां बि ट्यूशन फेवियर मूंखे स्कॉलरशिप मिली। सो डेनमार्क मां आलबर्ग यूनिवर्सिटी मां PhD कई ऐं पोइ हिते अची वियासीं असीं, छो जो हिते जॉब हुई मुंहिंजी। ऐं आफ्टर ग्रेजुएशन खां पोइ त वरी कंटिन्यूसली हिते यूनिवर्सिटी सां ई लाॻापो रहियो। तक़रीबन 25 साल थी विया आहिनि यूनिवर्सिटी सां गॾु। ऐं हींअर करंटली चेयरपर्सन आहियां डिपार्टमेंट ऑफ सॉफ्टवेयर इंजीनियरिंग जी। इन खां पहिरियों आऊं टेक्नोलॉजी इंक्यूबेशन सेंटर जी फाउंडर बि हुयमि, फोकल पर्सन बि हुयमि ऐं ॿिया बि काफ़ी शयूं आहिनि जेके एजुकेशन सां गॾु इहे शयूं ॿई हलनि थियूं पियूं। अच्छा मैडम, तव्हां जॾहिं ॻाल्हि कई त तव्हां PhD कई आहे फॉरेन कंट्रीज़ मां, त पहिरियां त इहो PhD हासिलु करण लाइ या इन्हनि खे जेकॾहिं तव्हां स्कॉलरशिप ते कई त स्कॉलरशिप हासिलु करण लाइ छा करणु खपे, कहिड़ी तयारी करणु खपे, कहिड़ा तरीक़ा हूंदा आहिनि ताकी असांजा जेके स्टूडेंट चाहिनि था असां ॿाहिरि वञूं त तव्हांजे इन एक्सपीरियंस मां फ़ाइदो वठी सघनि? हा बिल्कुलु, ऐं जीअं यूनिवर्सिटी में मोस्टली ॿारनि खे ज़रूरु इहो गाइड कंदी आहियां त तव्हां ज़रूरु स्कॉलरशिप्स ते वञो ऐं पूरी दुनिया में स्कॉलरशिप्स अवेलेबल आहिनि। ज़रूरी न आहे असां वटि पैसो कोन्हे को त भई ठीकु आहे असां वेही रहूं ऐं अॻियां न पढ़ूं। त मुंहिंजो त पंहिंजो करियर आहे हिकिड़ो त गवर्नमेंट स्कूल सां या गवर्नमेंट यूनिवर्सिटी सां रहियो आहे। उन खां पोइ ऐं जेके बि स्कॉलरशिप्स ट्रेनिंग्स कयूं न ऑलमोस्ट स्कॉलरशिप बेस्ड आहिनि। त ऐं प्राउडली चवंदी आहियां त वेन एवर आई अप्लाई फॉर द स्कॉलरशिप आई ऑलवेज सिलेक्टेड। सो आफ्टर एजुकेशन खां पोइ मुंहिंजी पंहिंजी हूंदी हुई त सरे यूनिवर्सिटी में UCL में हिते अप्लाई कंदी हुअमि त उतां बि मूंखे स्कॉलरशिप्स मिली वियूं। ऐं जॾहिं फस्ट मुंहिंजी कॉन्फ्रेंस थी, समर स्कूल हो एक्चुअली 6 मंथ्स जे लाइ यूनाइटेड नेशन जे तरफ़ां, उहो बि स्कॉलरशिप बेस्ड हो। इवन एयर फेयर सभु शइ मिलंदो। त सभु उन टाइम ते चवंदा तूं छा थी करे, मां चयो सिर्फ़ु अप्लाई थी कयां। ठीकु आहे न। त ॿारनि खे इहो चवंदमि त ज़रूरु इन फोरम खे ॾिसो, इंटरनेशनली स्कॉलरशिप्स खे सर्च कयो, यूनिवर्सिटी सां कनेक्टेड थियो ऐं काफ़ी स्कॉलरशिप्स आहिनि जेके तव्हां अवेल करे सघो था। पंहिंजी HEC त हूअं ई ॾिए पई अॼुकल्ह, उन टाइम ते त कोन ॾींदी हुई त असांखे इलाही तकलीफ़ थींदी। उन खां पोइ जॾहिं लेक्चरर थियासीं त HEC स्कॉलरशिप अनाउंस कई त वरी पोइ GRE क्लियर कयोसीं। ऐं इंटरनेशनल स्कॉलरशिप हासिलु करण जे लाइ तव्हांखे सभ खां पहिरियों त IELTS कयो। ॿारनि खे इहो आहे त ऐं जॾहिं त IELTS कंदा उनजो बेंड सुठो अचणु घुरिजे। ऐं उहो हिकिड़ी IELTS तव्हांजी जेका आहे सर्टिफिकेट 2 सालनि जे लाइ हलंदो आहे। त वेन यू आर इन अ 3rd ईयर त तॾहिं करे छॾनि त जीअं आफ्टर फाइनल ईयर खां पोइ हू कंहिं न कंहिं स्कॉलरशिप ते जल्दी निकिरी वञनि, टाइम न पंहिंजो बर्बादु। छो जो नाउ डेज़ वेरी फास्ट आहे त चवंदमि जल्दी जल्दी करणु घुरिजे। सो ऐं ॿियो फुलब्राइट आहे, कॉमनवेल्थ आहे, UN जून, एतिरियूं स्कॉलरशिप्स आहिनि। असांजा ॿार उन्हनि खे सर्च ई नथा कनि पिया, अवेल बि नथा कनि पिया। सो सभ खां पहिरियों त ग्रेड सुठा खणनि पंहिंजा, अबव 3 हूंदो त हुननि खे प्रिविलेज मिलंदो आहे। ॿियो इहो IELTS कनि, टियों GRE वग़ैरह कनि या इंटरनेशनल जेके प्रोग्राम्स आहिनि उन्हनि जे लाइ सर्टिफिकेशन थियनि थियूं उहे कनि ऐं देन अप्लाई कनि। अच्छा, कुझु कंट्रीज़ में जीअं लैंग्वेज बैरियर हूंदा आहिनि, जर्मनी आहे या ॿिया जेके कंट्रीज़ आहिनि उते चवंदा उनजी पंहिंजी लैंग्वेज हुजणु खपे, त हू जॾहिं अप्लाई कनि त इन शइ जो बि ख़्यालु रखनि त उते किथे अप्लाई कनि था या कहिड़ी जाइ ते? हा, जीअं हाणे असां वटि ऑस्ट्रेलिया या कैनेडा, वेस्टर्न कंट्रीज़ में US वग़ैरह UK आहे
ऐं ॿियो असां वटि यूरोप जो पार्ट आहे, जी। ठीकु आहे। त यूरोप में मोस्टली लैंग्वेज बैरियर हूंदो आहे, पर अॼुकल्ह उते बि इंग्लिश प्रोग्राम्स अची विया आहिनि। सही। ऐं अगरि न बि थी अचे न, त अॼुकल्ह ईज़ी आहे लैंग्वेज लर्न करणु। त उते अगरि वंस स्कॉलरशिप मिली थी वञे, इटली थी वई, स्पेन थी वियो, फ्रांस, जर्मनी ॾे पई, फिनलैंड ॾे पई, आइसलैंड ॾे पई, त उते पोइ तव्हां लोकल लैंग्वेज सिखी वेंदा विदिन द 6 months जे अंदरि। त एतिरो त अची वेंदो आहे, त माण्हू कम्युनिकेशन करे सघे थो पियो। त लैंग्वेज जो बैरियर ठाहे सोचे पाण खे असां अगरि विहारे छॾियूं त न, असांखे करिणो ई कोन्हे। त जॾहिं आउं कयो त मूंखे इहो ई हो त शायदि इंग्लिश आहे, पर सही। उते वञी मूंखे ख़बर पई त नहीं त डेनिश आहे। सो शुरू में त बिल्कुलु बि सम्झ में न ईंदो त छा आहे। पोइ उते लैंग्वेज कोर्सिस हूंदा आहिनि, उहे करिणा पवंदा आहिनि। इट्स नॉट डिफिकल्ट, ईज़ी आहे। ऐं ॿार अॼुकल्ह जा अगरि जल्दी नंढी एज में वञनि था पिया त जल्दी सिखी बि वठनि था पिया। त लैंग्वेज मां न सम्झंदी आहे उनजो एॾो इम्पैक्ट पए थो पियो त तव्हां ग्रो नथा करे सघो या सिखी नथा सघो। त सभ खां पहिरियों जेको मां ॿारनि खे चवंदी आहियां, तव्हां अप्लाई कयो। अप्लाई। ठीकु आहे। अप्लाई न कंदव पोइ तव्हां चवंदव ही न आहे, हू न आहे। जॾहिं अप्लाई न कयो, अपॉर्चुनिटी अवेल न कई, त पोइ त पोइ हाणे छा जो शिकायत ई न हुजणु घुरिजे न। त मोस्टली असां वटि शिकायत ईंदी आहे, अप्लाई कयो कोन्हे, अॻे ई असां 100 बहाना ठाहे छॾंदा आहियूं त हीअं आहे हीअं आहे। त हींअर बि असांजो हिकिड़ो आरे हो, त हींअर इटली वियो हुओ न, उनजी स्कॉलरशिप उनखे मिली आहे। त चए पियो मैडम दुआ कयो, हाणे 2-3 ॾींहं थिया आहिनि, पुॼी बि वियो। त पंहिंजे बि उन ते हूंदो आहे त तव्हां केतिरा उन ते आहियो। ऐं मुंहिंजे ख़्याल में त हाणे उहो टाइम वियो हलियो आहे, त ॿाहिरि मुल्क वञणु ॾुखियो हूंदो या उते सर्वाइव करणु ॾुखियो हूंदो। नेट इंटरनेट तव्हांखे 24 कलाक माइटनि सां कनेक्ट कयो वेठी आहे। सो इहो त हाणे चवण ई ग़लति आहे त इंग्लिश नथी अचे या पंहिंजे घर खां परे असीं वञूं पिया त ॾुखिया थींदा। परदेस न बचियो आहे। हा न, परदेस त हाणे आई कोन मुंहिंजे ख़्याल में। अच्छा मैडम, त तव्हां जॾहिं PhD कई हुते, उन यूनिवर्सिटीज़ में ऐं असांजी यूनिवर्सिटीज़ में एनवायरनमेंट जो, पढ़ाई जो, स्टैंडर्ड जो छा फ़र्क़ु फील कयो तव्हां? ॾींहुं राति जो फ़र्क़ु आहे। ठीकु आहे। हिकिड़ो त कम्युनिटी जेका इटसेल्फ उते आहे, माण्हुनि जो रुझान, माण्हुनि जो बिहेवियर्स इलाही पॉज़िटिव बिहेवियर्स आहिनि। ॿियो वरी हुननि जो एजुकेशन सिस्टम फ्रॉम द अर्ली ईयर खां वठी न, मतिलबु प्ले एरिया में बि जेको ॿारु वञे थो उनखे कीअं पढ़ाइणो आहे, स्कूलिंग उनखे छा पढ़ाइणी आहे, पोइ यूनिवर्सिटी में उन्हनि खे कहिड़ो इन्वायरमेंट ॾियणो आहे। त आउं जॾहिं डेनमार्क वियमि त फस्ट टाइम आई लर्न द प्रॉब्लम बेस्ड अंडरस्टैंडिंग। उते ग्रुप एंड प्रोजेक्ट डेवलपमेंट ते घणो फोकस हूंदो आहे फ्रॉम द स्टार्टिंग ई यूनिवर्सिटी लाइफ में। इवन स्कूल कॉलेजिस में बि हुननि जो इहो ई आहे त बाबा प्रोजेक्ट ठाहींदो, एक्सपेरिमेंट्स कंदो, विज़िट्स थींदा, टूअर्स थींदा, ऐं तव्हांजी कम्युनिकेशन स्किल्स सुठा उते थींदा आहिनि। त उहो उते तमामु घणो आहे। असां वटि जेको आहे न, टोटली रटिफिकेशन आहे। असां चऊं था A to Z, टीचर जेको पढ़ाए थो बसि एतिरो ई पढ़ाईंदो, असां अॻियां कोन पढ़ंदासीं। इन्वायरमेंट में सफ़ा हिकिड़ो असेसमेंट जा प्रोसीजर्स बि डिफरेंट आहिनि, ऐं हुते असेसमेंट जा प्रोसीजर डिफरेंट आहिनि। त जेको क्रिएटिविटी ब्रेन अचे थो पियो या माइंड ठहे थो पियो, उहो तव्हांजो जेसि ताईं म्यूचुअल अंडरस्टैंडिंग, म्यूचुअल तव्हांजी डिस्कशन्स न थींदियूं, या ॿार खे इहो न सेखारींदो आस्क अ क्वेश्चन या थिंक डिफरेंटली, त हिते उहा शइ कोन्हे का। ठीकु आहे। असांजी यूनिवर्सिटीज़ में जेके आहिनि, अनफॉर्चुनेटली स्कूल्स, यूनिवर्सिटी हर जॻह ते थिंक डिफरेंटली, मतिलबु त हिन खे कुझु कोन थो अचे। ठीकु आहे। छो जो मुंहिंजो ईगो आहे, टीचर जो ईगो आहे, मां जेको पढ़ायां पियो उहो सही आहे, बाक़ी ॿिए जो जेको ॿारु जेको मूंखे क्वेश्चन करे पियो या उहो चवे पियो उहो ग़लति आहे। पर हुते उनखे वाइज़ली एड्रेस कबो आहे। अगरि ग़लति बि हूंदो आहे न, त टीचर तव्हांखे इहो न चवंदो तूं ग़लति चयो आहे या तूं ग़लति पुछियो आहे। उते हुनखे पॉज़िटिवली अप्रोच सां एड्रेस कंदा आहिनि, उनखे सम्झाईंदा आहिनि, ऐं हाथियूं उनखे चवंदा हाणे हिन खां हिकिड़ो स्टेप ॿियो अञा अॻियां वञ। त इहा उते काउंसलिंग ऐं मेंटोरिंग जेका आहे उहा डिफरेंट आहे। ऐं इलाही उते स्टूडेंट्स एंड टीचर्स अवेयर आहिनि अबाउट देयर रोल, ऐं इलाही बिहेवियर चेंज आहिनि। असां वटि थोरा सा डिफरेंट आहिनि बिहेवियर, असां वटि रिजिड माइंड आहे थोरो। ऐं हिनखे इहो चवंदी आहे। अच्छा, हिन मां हिकिड़ी जेको मूंखे क्वेश्चन अचे थो, त जीअं तव्हां चओ तव्हांजो जेको ॿारु आहे उहो सिखियल बि आहे ऐं अवेयर बि आहे ऐं हुनखे क्वेश्चन राइज़ बि करे थो, पर हिते असां वटि जेको आहे कैरियर काउंसलिंग न आहे। मतिलबु मां जेकॾहिं पढ़णु चाहियां थो हिन IT में, त
त मूंखे ख़बर ई न आहे त IT हूंदी छा, हुते मां उहे शयूं पढ़ी सघंदुमि न पढ़ी सघंदुमि। मूंखे को केमिस्ट्री वञिणो आहे त केमिस्ट्री जी मूंखे ख़बर आहे या न आहे। सही त कैरियर काउंसलिंग न आहे त जेकॾहिं तव्हां हिन डिपार्टमेंट में पढ़ंदो त हिन में तव्हांखे सब्जेक्ट कहिड़ा हूंदा, हिन जी मार्केट छा आहे, तव्हांखे काॾे वञिणो आहे, उन जे बारे में थोरो तव्हां ॿुधायो त असां वटि इहा केतिरे हद ताईं जेका आहे उहा फ़ाल आहे या छा मसइला आहिनि। असां वटि हिकिड़ो त इकनॉमिकली डिफरेंस जे चक्कर में न इलाही जॉब अपॉर्चुनिटीज़ प्रोड्यूस बि नथियूं थियनि पई, ठीकु आहे न। त हुते त ॿार जॾहिं स्कूल में वञे थो न तॾहिं हू पंहिंजो माइंड बिल्ड करे थो त मूंखे आर्टिस्ट थियणो आहे, मूंखे म्यूज़िक में वञिणो आहे या मूंखे साइंस में वञिणो आहे, मूंखे कहिड़े पासे न वञिणो आहे। माइट स्कूल ॿई हुन ते कमु कनि था पिया ऐं हुनखे ग्रोथ कराइनि था पिया। त हीअ तुंहिंजी क्वालिटी आहे, इंडिविजुअली आइडेंटिफिकेशन ते कमु थिए थो पियो, पर्सन टू पर्सन, असेसमेंट बि पर्सन टू पर्सन आहे। त हू हिकिड़ी आउं हिकिड़ो वर्ड यूज़ कंदी आहियां त हिते बॉक्सिस आहिनि ऐं असां उन्हनि बॉक्सिस में सभिनीनि खे फिट कंदा आहियूं, ठीकु आहे। ऐं हर कंहिं खां उमेदु रखंदा इहो इन ई बॉक्स वांगुरु ई निकिरे ऐं अहिड़ो ई थिए, ठीकु। हुते ईअं कोन्हे का, हुते इंडिविजुअली इंसान खे इंसान सम्झी ऐं उनजी ट्रेनिंग थिए थी पई ऐं उनखे गाइडलाइंस मिलनि थियूं, उनजे लाइ एनवायरमेंट क्रिएटेड आहे। हा, हिकिड़ो ॿियो रीज़न आहे त हुते पॉपुलेशन घटि आहे, हिते पॉपुलेशन वधीक आहे त असां हिकिड़ो जमे गफ़ीर ठाहे छॾियो आहे, त इहो बि हिकिड़ो इम्पैक्ट आहे। पर हिते अगरि ॿार जी असां इनिशियली पेरेंट्स ऐं स्कूल ॿई काउंसलिंग कयूं त इलाही सुठी तरीक़े सां ॿार जेके आहिनि ग्रो करे था सघनि पिया। इवन अच्छा गवर्नमेंट स्कूल त हलो ठीकु आहे, हिकिड़े अलॻि ई स्टोरी आहे, ठीकु आहे। पर प्राइवेट स्कूलनि में बि अॼुकल्ह ईअं पियो थिए, ठीकु आहे। उते नंबर ऑफ स्टूडेंट्स घटि आहिनि क्लास में, पर एटीट्यूड टीचर जो उहो साॻियो ई आहे। इंडिविजुअली अंडरस्टैंडिंग कोन्हे का, पर्सन टू अच्छा भले असीं कैम्ब्रिज जा सिलेबस पढ़ायूं पिया उन्हनि खे, पर कैम्ब्रिज जे सिलेबस जी अंडरस्टैंडिंग कोन्हे त हाउ टू डिलीवर। बिल्कुलु। त उहो ॿार उते ई पोइ पाण खे सफ़ाई कंप्रोमाइज़ थी था वञनि पिया। पोइ पेरेंट्स बि चवनि था अच्छा मुंहिंजो ॿारु डॉक्टर थिए, मुंहिंजो ॿारु इंजीनियर थिए, मुंहिंजो ॿारु IT में वञे, हिन में वञे, जॾहिं त ॿारु वञण ई नथो चाहे। त असां फोर्सली उनखे विझूं था पिया ऐं पोइ जॾहिं हू उन मक़ाम ते या उन इदारे में अचे थो पियो या उन डिपार्टमेंट में अचे थो, उहो हमेशह टेंशन परेशान ऐं उनखे हमेशह सम्झ में ई कुझु कोन थो अचे पियो। ऐं इन ते ई हिकिड़ो एग्ज़ाम्पल आउं तव्हांखे ॿुधायां, हींअर आउं एंटरप्रेन्योरशिप जो सब्जेक्ट पे पढ़ायमि त उन में हुननि खे आउं चयो कुझु न कुझु आइडिया बिज़नेस आइडिया सोचो। त हिकिड़ो वीचारो ॿारु हिकिड़ो ॾींहुं आयो, चुपके चुपके बीठो, बिल्कुलु क्वाइट डिॼे वेठो। मां चयो अच्छा छा आहे? चई मैम आपसे बात करनी है। मैं चयो अच्छा। जी आपने आइडिया कहा है, लेकिन मुझे तो समझ में नहीं आता कि आइडिया क्या होता है। मैं तो पोइट हूँ और मैं अफसाना निगार हूँ, मैं अफसाना निगारी करता हूँ, ये करता हूँ, तो मैं कैसे बिजनेस आइडिया बना सकता हूँ। तो मैंने कहा यही तो तुम्हारी क्रिएटिविटी है, इस पे काम करो। ऐं यकीन कयो 2 ॾींहंनि जे अंदरि हुनखे थोरो आउं गाइड कयो की हुनखे एॾी हिमत थी ऐं हुनजो फेसबुक ते पेज हो, ब्लॉग लिखे थो पियो, एॾो क्रिएटिव हुनजो कमु ॾिसी करे मैं चयो बेटा आप IT में चई बस एडमिशन मिल गई। मैंने कहा चले इसको यूटिलाइज़ करते हैं हम। त हाणे ॾिसो उहो माण्हू अगरि ईअं ई चुप करे वेठो, 2 साल हुनजा गुज़री विया ऐं फ्रस्ट्रेशन सफ़ा हुनजी हालत ख़राबु। त हाणे ही मां मैथ कीअं सम्झां? अदीब माण्हू IT में जेको में किरियो त हुनखे लॉजिक सम्झ में नथी अचे, त उन में परेशान हो। त असीं अहिड़े तरीक़े सां माण्हुनि जी क्रिएटिविटी खे किल कयूं था पिया ऐं उन्हनि जे लाइ जॉब्स कोन्हनि, स्पेसिस कोन्हनि के, त हू फ्रस्ट्रेटेड थियनि था पिया। त काउंसलिंग पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे वॾो ख़्वाब थो नज़र अचे। अच्छा, एंटरप्रेन्योरशिप जी तव्हां जेका ॻाल्हि कयो था उन में तव्हां ॿारनि खे कहिड़े कहिड़े तरीक़े सां गाइड कंदा आहियो ऐं कहिड़े ईयर खां वठी गाइड कंदा आहियो ऐं हींअर ताईं उन में कहिड़ियूं कहिड़ियूं अचीवमेंट्स तव्हां जूं इन सिस्टम या इन सब्जेक्ट में आयूं आहिनि, उहे थोरियूं असांखे। हा, एग्ज़ैक्टली। एंटरप्रेन्योरशिप त आउं जॾहिं डेनमार्क वई हुअमि त उते मूंखे इहो सब्जेक्ट ऐं PhD में कयो ऐं उते अहिड़ा इदारा जीअं असां वटि अॼुकल्ह इंक्यूबेशन सेंटर्स आहिनि, त उते बि आहिनि बिज़नेस इंडस्ट्री जा सेंटर्स, उहे कनेक्टेड हूंदा आहिनि यूनिवर्सिटी सां गॾु ऐं ॿारनि जा आइडियाज़ खे उहे मार्केट कंदा आहिनि या इंडस्ट्री सां कनेक्ट कंदा आहिनि। त आउं PhD में पंहिंजो हिकिड़ो इहो कोर्स बि खयो, उहो बि कयो। त उते ई मां सोचियो, मां चयो वाई नॉट वी डू द सेम थिंग हियर इन पाकिस्तान ऑल्सो व्हेन आई गो बैक, त उते ज़रूरु इंट्रोड्यूस कंदमि। सो 2017 में आउं जॾहिं पहिरियों चयो त अच्छा पाकिस्तान में हो
पर एतिरो कोन हो पॉपुलर, फास्ट वग़ैरह में हो या इस्लामाबाद में थींदो या लाहौर में हो, त माण्हुनि खे एतिरी ख़बर कोन हुई। त फस्ट टाइम जॾहिं आउं 2017 जे सिलेबस में इहो सब्जेक्ट इंट्रोड्यूस करायो त इलाही माण्हुनि चयो हीअ छा आहे, हीअ त बिज़नेस जो सब्जेक्ट आहे, IT वारा पढ़ी छा कंदा। ख़ैर फोर्सली आउं उनखे ऐं आउं ई पढ़ाईंदी आहियां। त पोइ उतां खां वरी आउं NIC कराची सां कनेक्ट थियमि, त उतां ख़बर पई त अच्छा इंक्यूबेशन सेंटर्स हिते आहिनि। त मां उन्हनि खे चयो असांजी यूनिवर्सिटी में तव्हां कीअं कंदा, असांखे बि खपे थो इहो सेम। त हुन चयो इहो त वॾी ॻाल्हि आहे, तव्हांखे ॿार, मां चयो असां त एॾा ॿार आहिनि, उहे कीअं ईंदा तव्हां वटि। त देन पोइ वरी आउं हाइशा में बि आहियां, असांजी हैदराबाद एसोसिएशन आहे, त उन में सॉफ्टवेयर IT जी आहे, त उन में बोर्ड मेंबर आहियां। त उन्हनि असां मिली करे सिंध यूनिवर्सिटी मिली करे पोइ असां हिकिड़ो फोर्स कयोसीं त हिते बि हैदराबाद में इंक्यूबेशन सेंटर ठहे। त हिकिड़ो नंढिड़ो आउं पंहिंजी ऑफिस में इंक्यूबेशन सेंटर खोलियो ऐं टेक्नोलॉजी इंक्यूबेशन सेंटर। पोइ उते ट्रेनिंग्स, वर्कशॉप, इंडस्ट्री खे घुराइणु, पोइ ऐं इहे कोर्सिस कराइणु। ऐं उन खां पोइ हींअर आफ्टर मुंहिंजे ख़्याल में 2023 खां वठी HEC पाण चयो आहे त हाणे हर माण्हू एंटरप्रेन्योर, हर सब्जेक्ट में एंटरप्रेन्योरशिप पढ़ायो, छो जो हर डोमेन में हिकिड़ी बिज़नेस आहे। ऐं ॿारनि खे नौकरियूं न आहिनि त छा कंदा, त घटि में घटि उन्हनि खे तव्हां ट्रेनिंग ॾियो त तव्हांजे डोमेन में ई कुझु न कुझु क्रिएटिविटी थी सघे पई ऐं बिज़नेस करे था सघो पिया, त उनखे यूटिलाइज़ेशन सेखारियो। त हाणे HEC जे तरफ़ां इहो एंटरप्रेन्योरशिप तक़रीबन हर इवन सिंधी इस्लामियात वारनि खे बि चयो अथनि त पढ़ायो अथव। इंग्लिश वारा पढ़नि पिया, तव्हां वटि मास कम्युनिकेशन आहे, असां IT वारा त हूअं ई हुआसीं, पढ़ाईंदा हुआसीं। पर ॻाल्हि इहा आहे त ॿारनि खे उहो कीअं पढ़ायो वञे त जीअं उन सब्जेक्ट मां उन्हनि खे फ़ाइदो मिले। त हीअ आहे थोरो प्रैक्टिकली ओरिएंटेड सब्जेक्ट, जंहिंमें ॿारनि खे तव्हांखे स्किल ॾियणो आहे त बिज़नेस आइडिया हूंदो कीअं, उनखे ग्रो कीअं कयूं, उनजे लाइ बिज़नेस प्लान कीअं ठाहियूं, ऐं थोरी इन में विल पावर बि खपे, कंसिस्टेंसी बि खपे। त ॿारनि खे थोरो ट्रेन करिणो थो पए। अच्छा, उनमें असां इहो बि कंदा आहियूं त ग्रुप जेके उन्हनि खे बि सेखारियूं त ग्रुप ठाहे करे, ज़रूरी न त इंडिविजुअल था अचो, पर तव्हां जेकॾहिं ग्रुप ठाहियो था तव्हां लाइ अञा ईज़ी थी थो वञे। असल में इहो आहे ग्रुप वर्क आहे। आइडिया भले कंहिं हिकिड़े जो हुजे, पर हुनखे मैनेजर बि खपंदो, हुनखे मार्केटिंग वारो बि खपंदो, हिनखे HR बि खपंदी, हुनखे सेल्स पर्सन बि खपंदो। त जंहिंमें जेका कैपेबिलिटी आहे उहा कनेक्ट करे पंहिंजो ग्रुप ठाहे करे बि अॻियां वधाए सघंदा। असां वटि अक्सर ईअं थिए थो त जेको आहे इहो आइडिया जंहिंजो हूंदो आहे न, उहो सम्झंदो आहे सभु कुझु मुंहिंजो आहे, जंहिंजे करे उहो अॻिते वधी न सघंदो आहे, जो ॿियनि खे हुन में इन्वॉल्व न कंदो आहे। असल में ॿारनि खे ट्रेनिंग सही कोन्हे का, त इन जे करे हू सम्झंदा त आइडिया इज़ ओनली द एवरीथिंग, पर आइडिया कुझु बि न आहे। बिल्कुलु आइडिया भले तव्हां खणी ॾींहं में 100 आइडिया बि दिमाग़ में ईंदा न, जेसिताईं उनखे तव्हां इम्प्लीमेंटेशन ताईं न खणी वेंदा। आउं चवंदी आहियां सिंपल तव्हां ॿारनि खे आउं चवंदी आहियां तव्हां भले बलून खे यूनिक आइडिया सां विकिणी ॾेखारियो। तव्हां खां सुठो उहो आहे जेको डेली 1000 रुपए जा बलून विकिणे त थो, तव्हां त विकिणो बि कोन था। त आइडिया उहो बेस्ड आहे जंहिंमां तव्हां कुझु बिज़नेस कयो, कुझु विकिणी ॾेखारियो। ऐं एंटरप्रेन्योरशिप जो हिकिड़ो ॿी जेका टर्मिनोलॉजी आहे या मेथडोलॉजी आहे कि आइडिया उहो हुजे जेको तव्हांजो कम्युनिटी खे बि फ़ाइदो ॾिए, ऐं पंहिंजो पाण खे बि ॾिए ऐं तव्हांजे इर्द गिर्द जे माण्हुनि खे बि ॾिए, ऐं उन में ग्रोथ बि थिए, तव्हां बिज़नेस बि करे सघो। अल्टीमेटली आहे इहा बिज़नेस ई, ठीकु, पर इनिशियली छा आहे, विदाउट मनी या फंडिंग तव्हां हिकिड़ो प्रोटोटाइप या हिकिड़ी का यूनिक शइ या सल्यूशन पंहिंजो सोचे करे ऐं उन सेम माइंड सेट वारे माण्हुनि सां मिली करे हिकिड़ो बिज़नेस क्रिएट करे था सघो पिया। सो टोटल स्टोरी आहे एंटरप्रेन्योरशिप जी। अच्छा, इन खां अलावा तव्हां अक्सर पंहिंजे डिपार्टमेंट में जॉब फेयर बि लॻाईंदा आहियो। जी। उन जे जेको आहे इहो तव्हांजे ज़हन में कीअं आयो त जॉब फेयर लॻणु खपनि ऐं उनजो फ़ाइदो छा थो थिए? हा, असां वटि ही जॉब फेयर अॼु खां कोन था लॻायूं, असांजे डिपार्टमेंट में 2002 खां वठी लॻंदो आहे। ऐं उन टाइम खां ई असांजा जेके ॿार FIP कंदा, फाइनल ईयर जो प्रोजेक्ट हिकिड़ो आहे 200 मार्क्स जो आहे, त उन में हुननि खे कुझु न कुझु ठाहिणी हूंदी आहे, का बि एप्लीकेशन, को बि प्रोग्रामिंग, को बि हार्डवेयर जी इलेक्ट्रॉनिक्स टेलीकॉम वारा ठाहींदा आहिनि, ऐं उन ते पोइ असेसमेंट थींदी आहे, उन्हनि खे मार्कूं मिलंदियूं, वाइवा वग़ैरह थींदी आहे। त इहो असीं हमेशह कंदा आयासीं, पर कुझु सालनि खां वठी असां 8-10 साल थी विया त असीं उन सां गॾु इंडस्ट्री खे बि कनेक्ट कयो आहे। त इंडस्ट्री अचे, ॿारनि सां मिले, उन टाइम ते हू उन्हनि सां CV शेयर कंदा आहिनि,
उन्हनि खां पुछंदा आहिनि त तव्हां वटि जॉब अपॉर्चुनिटी आहिनि न आहिनि, हू हुननि जा आइडियाज़ बि ॾिसंदा आहिनि ऐं बिल्कुलु। उते ई असेस कंदा आहिनि त हिननि ॿारनि में केतिरी कैपेबिलिटी आहे त हू असां वटि अची कनेक्ट थियनि। त हमेशह हर साल असीं इहो कंदा आहियूं, ॿारनि खे इहो प्लेटफॉर्म ॾींदा आहियूं ऐं इंडस्ट्री जे माण्हुनि खे इनवाइट कंदा आहियूं त अचो ऐं असांजे ॿारनि सां कनेक्ट थियो, छो जो अल्टीमेटली उन्हनि खे जॉब खपे थी पई बिल्कुलु ऐं जॉब असीं कोन ॾींदासीं, जॉब इंडस्ट्री ॾींदी इंडस्ट्री ॾींदी। ऐं हर डिपार्टमेंट में ईअं इंडस्ट्री मौजूदु आहे, सिर्फ़ु असां वटि छा आहे प्रॉब्लम इहा उहा इंडस्ट्री कनेक्ट नथा कनि। कनेक्ट नथा ठीकु आहे न, त अगरि थी वञे कनेक्ट, जीअं फॉर एग्ज़ाम्पल तव्हां वटि मास कम्युनिकेशन में मीडिया आहे, जी जेसि ताईं तव्हांजा चैनल्स वग़ैरह तव्हां स्टूडेंट्स खे वठी न वेंदा, उते उन्हनि खे बिल्कुलु। इंटर्नशिप्स न कराईंदा त हू कीअं ग्रो कंदा। हू हिते अचनि न, डिफरेंट किस्म जा अचनि, प्रोग्राम्स कनि exactly, ऐं असांजे स्टूडेंट जो exactly। कमु ॾिसनि। हा, त ऑटोमेटिकली ॿारनि खे ग्रोथ मिलंदी ऐं आख़िरकार तव्हांजा ई ॿार उते वञी जॉब ते बि लॻंदा। ऐं लकीली असां एतिरनि सालनि खां कयूं पिया त इलाही सॉफ्टवेयर हाउसिस में असांजा ॿार जेके आहिनि जॉब कनि था, IT ऐं सॉफ्टवेयर जा ॿार या इवन कंप्यूटर साइंस जा बि वेंदा आहिनि एज़ कम्पेयर टू द अदर डिपार्टमेंट्स। त इंडस्ट्री आल्सो हैप्पी कि हा ठीकु आहे, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे अञा हिन में एफर्ट्स वठणु घुरिजनि अञा वधीक। ऐं पर पंहिंजी लेवल ते असीं कोशिशि कयूं था त ॿारनि खे कीअं इंडस्ट्री सां कनेक्ट कयूं, कीअं असीं सोशल इन्वायरमेंट में उन्हनि खे इन कयूं त सिर्फ़ु डिग्री न, क्लास न, पर इन सां गॾु ॿियनि शयुनि ते बि फोकस कयूं। अच्छा, हिन सां हिकिड़ो जेको ॿियो सुवालु थिए थो त ॾिसो हीअ त तव्हां नेशनल लेवल ते जॉब फेयर कयो था, अचनि था, Exactly। इंटरनेशनल लेवल ते तव्हां कॉन्फ्रेंसिस बि कंदा आहियो, त उन्हनि कॉन्फ्रेंस खे तव्हां केतिरियूं कॉन्फ्रेंसिस कयूं आहिनि ऐं उन्हनि जो फ़ाइदो छा थो पए, उनजो इम्पैक्ट छा थो पए यूनिवर्सिटी खे, स्टूडेंट खे ऐं फैकल्टी खे? अच्छा, हिकिड़ो जेको आऊं हिते सिंपल थोरो डिघो थी वेंदो आंसर हिन जो, त यूनिवर्सिटी इट सेल्फ इज़ नॉट ओनली गिविंग द डिग्रीज़, ठीकु आहे, डिग्री ॾियण जो इदारो कोन्हे को। यूनिवर्सिटी हिकिड़ो जामिया प्रोग्राम आहे जंहिंमें तव्हां पढ़ाईंदा बि, तव्हां रिसर्च बि कंदा, तव्हां इंडस्ट्री खे बि कनेक्ट कंदा, तव्हां लोकली बि कनेक्ट थींदा, तव्हां इंटरनेशनली बि कनेक्ट थींदा। ऐं इहो सॼियूं मिली करे तव्हांजो हिकिड़ो पूरो मरगूबो ठाहे थो जेके यूनिवर्सिटी असीं चऊं था पिया। ऐं ॿारनि खे आउं इहो बि सम्झाईंदी आहियां त यूनिवर्सिटी में सिर्फ़ु सब्जेक्ट क्लियर करणी न हूंदो आहे। सही। यूनिवर्सिटी मीन्स सेल्फ स्टडी। तव्हां पंहिंजो सेल्फ फोकस कयो, तव्हां इंडिपेंडेंट आहियो, तव्हां एडल्ट आहियो, तव्हांखे ख़बर आहे इंग्लिश अचे थी, उर्दू अचे थी, सिंधी लैंग्वेज अचे थी, माण्हुनि सां मिलो, उतां खां सिखो, पंहिंजी एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़ में अचो। यूनिवर्सिटी इन सभिनी जी कॉम्बिनेशन आहे, ठीकु। पर अनफॉर्चुनेटली असांजा ॿार इन्हनि शयुनि खे थोरो अवॉइड कंदा आहिनि, ॿियनि फन वारी एक्टिविटीज़ में हलिया था वञनि, पर रिसर्च या नेटवर्किंग में या सेमिनार सेशंस खे पार्टिसिपेशन में थोरो अवॉइड कंदा आहिनि, बोरिंग लॻंदो आहे उन्हनि खे। पर इहे ई शयूं जेके हुननि खे अॻियां वधाईंदियूं। बिल्कुलु। सो जीअं असां डिपार्टमेंट में 3 इंटरनेशनल कॉन्फ्रेंसिस करे चुका आहियूं, उनजो फ़ाइदो इहो थींदो आहे त असांजो डिपार्टमेंट या असांजा माण्हू या असांजा स्कॉलर्स जेके आहिनि उहे इंटरनेशनल कम्युनिटी सां कनेक्टेड थींदा आहिनि, पब्लिश थींदा आहिनि, रिसर्च पब्लिश थिए थी पई, प्लस में इंडस्ट्री जा माण्हू अचनि था, इंटरनेशनल माण्हू अचनि था, उन्हनि सां हिकिड़ो मेल मिलाप थिए थो पियो। सो जेको आउं सिखी आहे वेस्टर्न यूनिवर्सिटीज़ मां, त इट इज़ अ पार्ट ऑफ दैट प्रोग्राम। हू चवंदा आहिनि यूनिवर्सिटी में, जीअं आउं जॾहिं पंहिंजो प्रपोज़ल लिखियो पए त असांजे प्रपोज़ल में कोन्हे को एतिरो जेके PhD या स्कॉलर थींदा आहिनि, त उते मूंखे इहो बि लिखिणो त 3 सालनि में आउं केतिरियूं कॉन्फ्रेंसिस अटेंड कंदमि, केतिरा रिसर्च पब्लिकेशन कंदमि, थीसिस जो कहिड़ो चैप्टर कहिड़ो टॉपिक हूंदो, एतिरी रिसर्च करणी थी पए पई। ऐं इवन उहे कॉन्फ्रेंसिस, उहे कोर्सिस मूंखे सर्च करे उहो लिखणा, 3 सालनि जो प्लान उन्हनि खे ॾियणो विद इन द 2 मंथ्स जे पीरियड में, कि ही शयूं ऐं फ्यूचर में ही थींदो ऐं मां इहो सभु कमु कंदा। त उते असांजो कंपलसरी हो, ऐं कोर्स वर्क हो उहो बि कंपलसरी हो करिणो हो, प्लस में इहे ई कॉन्फ्रेंसिस ऐं एवरी सेमिस्टर हुननि चयो तव्हां हिकिड़ी कॉन्फ्रेंस त ज़रूरु अटेंड कंदो। असां हिते कोन था ॿारनि खे चऊं पिया, इलाही फ़र्क़ु आहे। त आउं ॿारनि खे इहो ई चवंदी, अच्छा मां जॾहिं असां कॉन्फ्रेंस कईसीं त मां ओपन कई स्टूडेंट्स जे लाइ एंटरप्रेन्योरशिप ते, वुमन एंटरप्रेन्योरशिप ते कई, ऐं उन में तक़रीबन नेशनल इंटरनेशनल माण्हू आया, NICs वारा आया, तक़रीबन लाहौर, पंजाब, पेशावर मां, कोइटा मां, हर जॻह तां माण्हुनि खे घुरायोसीं असीं। त ॿारनि चयो असांखे कहिड़ी ज़रूरत आहे असीं अटेंड कयूं, मां चयो असांजे लाइ कोन्हे, इहा तव्हांजे लाइ आहे। त हिकिड़ा एक्सपर्ट अचनि पिया, उन्हनि सां मिलो, ॻाल्हायो, उन्हनि सां नेटवर्किंग कयो,
त हुन जे लाइ इहा हिकिड़ी नई शइ पई लॻे त इहो असीं छो कयूं, त मां चयो इहो तव्हांजे लाइ आहे, मुंहिंजे लाइ कोन्हे, मुंहिंजो नेटवर्क ठहियो पियो आहे। सो इहे शयूं थोरो असांजे ॿारनि खे सम्झणु घुरिजे त ऐं पाण बि थोरो अॻिते वधी करे इन्हनि एक्टिविटीज़ में अचनि, नेगेटिव एक्टिविटीज़ खां निकिरी, सियासत मां निकिरी या फन मां निकिरी थोरो इन्हनि पॉज़िटिव एक्टिविटीज़ में अचनि त वधीक उन्हनि खे फ़ाइदो मिलंदो। बिल्कुलु, छाकाणि त जॾहिं उन्हनि जी प्रैक्टिकल लाइफ में हा वेंदा, एग्ज़ैक्टली, हीअं त असां यूनिवर्सिटी में उनखे ॿारनि खे चवंदा आहियूं सिखो, चवंदा साईं बसि सब्जेक्ट पास करिणो आहे, हा, जेकॾहिं पास प्रैक्टिकल करिणो वर्क में वेंदा हा आहिनि, इवन जीअं तव्हां ॻाल्हि पिया कयो त ॿार जॾहिं हितां वञे थो त उनखे कॾहिं कॾहिं एप्लीकेशन बि लिखणु न ईंदी आहे, ड्राफ्टिंग करणु न बिल्कुलु, ईंदी आहे, बिल्कुलु। त तव्हांजो कोई अहिड़ो एक्सपीरियंस थियो आहे जेको ॿारनि खे तव्हां सेखारियो हुजे, बाद में तव्हांखे चयो हुजे काश उन वक़्तु जाॻियो आहे? न न इलाही थींदो आहे। अच्छा, ड्यूरिंग जॾहिं आउं मुंहिंजी टीचिंग में शुरू खां ई आहे त आउं उन्हनि खे थोरो छो जो मुंहिंजो पंहिंजो करियर इंटरनेशनल इलाही रहियो आहे। एट द एज ऑफ लाइक आफ्टर द ग्रेजुएशन खां पोइ आउं यूनाइटेड नेशन जा प्रोग्राम्स हर तक़रीबन अटेंड कया ऐं ट्रैवलिंग इलाही कई आहे, मतिलबु चाइना, हांगकांग, इंडिया, हर कंट्री विज़िट कयो, यूरोप तक़रीबन। त मूंखे लॻंदो आहे त हिते जेके ॿार न डिॼनि था पिया त असीं ॿाहिरि न वञूं, असां कंहिंसां कनेक्ट न थियूं ऐं पोइ हू अपॉर्चुनिटीज़ बि अवेल नथा कनि, त मां जॾहिं हुननि खे ॿुधाईंदी आहियां त बाबा हीअं करियर बि स्टार्ट थी थो सघे ऐं तव्हां हींअर सां ई स्टार्ट वठो। अॼु ज़रूरी न आहे त सिर्फ़ु तव्हां सब्जेक्ट क्लियर कयो त तव्हांखे गारंटी मिली वञे त जॉब मिलंदी, ठीकु, तव्हांखे कम्युनिकेशन स्किल्स सिखणा पवंदा, तव्हांखे सॉफ्ट स्किल्स सिखणा पवंदा। सॉफ्ट स्किल में तव्हांजी बॉडी लैंग्वेज आहे, तव्हांजो बिहेवियर आहे, तव्हां कीअं अचो था, कीअं वेहो था, कीअं कम्युनिकेट कयो था, त मोस्टली इहे असां ट्रेनिंग कराईंदा आहियूं ॿारनि खे, मां त घणो कराईंदी आहियां ऐं प्लस में मूं वटि ॿार ट्रेनिंग जे लाइ बि ईंदा आहिनि त आउं उन्हनि खे थोरो कमु ही हू, छो जो असां सोशल एक्टिविटीज़ इलाही कराईंदा आहियूं, कुझु फन एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि, कुझु प्रोफेशनल हूंदियूं आहिनि, त उन में टीम सिलेक्ट कंदा आहियूं, पोइ उहे अंडर ट्रेनिंग हूंदा। त इलाही ॿार जॾहिं इंडस्ट्री वारा ईंदा आहिनि न, उहो सिर्फ़ु ॾिसंदा आहिनि त अच्छा हिननि खे थोरो बिहेवियर अचे पियो, मैनेजमेंट जा स्किल अचनि पिया, इवेंट खे मैनेज कनि पिया, कम्युनिकेशन सही पिया कनि, त ईअं ई उन्हनि खे जॉब ॾेई छॾींदा। त अगरि आपके पास ट्रेंड है तो चले ठीक है हम सिलेक्ट कर लेते हैं, त ईअं बि कंदा आहिनि। त ॿारनि खे आउं चवंदी आहियां त इन्हनि शयुनि में अचो तव्हां, इन में टाइम ज़ाया कोन्हे, तव्हांजो टाइम यूटिलाइज़ थींदो अॻियां हली करे ऐं तव्हांखे एफर्ट्स कोन वठिणा पवंदा जॉब हंट करण जे लाइ। जॉब्स तव्हांजे लाइ पाण ईंदियूं अगरि तव्हां में इहे कम्युनिकेशन स्किल्स आहिनि, जंहिंमें तव्हांजी ड्रेसिंग स्टाइल अचे थो पियो। अच्छा, ॿियो जेको नॉट ओनली अ कम्युनिकेशन स्किल्स बाय वर्बली बाय राइटिंग आल्सो, त व्हाट्सएप ते कहिड़ो मैसेज करिणो आहे, ईमेल की लिखणी आहे असांखे, कंहिं डिग्नेटरी सां या कंहिं CEO सां असां कीअं ईमेल लिखूं त हू इम्प्रेस थिए त हा बि असांखे कॉल करे, या CV असां कहिड़े तरीक़े सां ठाहियूं त हू असांखे कॉल कनि। बिल्कुलु, छो जो अॼुकल्ह तव्हां सोचो असां हिकिड़ी जॉब अनाउंस कयूं था, उन में 200-300 CV ईअं ई अची थियूं वञनि पई, त कॉम्पिटिशन केॾी सख़्तु आहे ॿारनि जे लाइ। त कॾहिं कॾहिं आउं सोचंदी आहियां त इन्हनि ॿारनि ते बि असां प्रेशर विझूं था इलाही सारो, त कॉम्पिटिशन इलाही थी वई आहे उन जे लाइ। असांजे टाइम ते शायदि जॾहिं ग्रेजुएट थियण खां अॻु ई असां वटि लाइन हुई जॉब्स जी, ठीकु आहे, त सिलेक्ट करणु ॾुखियो थी वियो त हीअ कयूं हीअ कयूं हीअ कयूं। हींअर ॿार वेचारा सफ़र बि कनि था हिन शइ में, त उनखे मुंहुं ॾियण जे लाइ आउं उन्हनि खे चवंदी आहियां तव्हां पाण खे पार्ट 1 खां वठी ट्रेंड कयो, ज़रूरी न आहे वेट कयो त फाइनल में वञी असीं कंदासीं, तेसि ताईं टाइम बि निकिरी थो वञे पियो। सो पार्ट 1 खां वठी बीइंग एक्ट लाइक इज़ एडल्ट, एज़ अ यूनिवर्सिटी स्टूडेंट या प्रोफेशनल पीपल। कल्ह बि आउं उन्हनि खे हिकिड़ो सेशन वरितो 3 ॾींहं, त मां चयो त यू आर द प्रोफेशनल पीपल न, त प्रोफेशनल माण्हुनि जो छा हूंदो आहे, प्रोफेशनल माण्हू तव्हां छा चवंदा, सिर्फ़ु डिग्री सां प्रोफेशनल थोरी थींदा हुआसीं। तव्हांजी बॉडी लैंग्वेज सां, तव्हांजे बिहेवियर सां, तव्हांजे एक्ट सां, तव्हांजी टाइमिंग जी पाबंदी सां, लॉयलिटी सां, इहे कुझु शयूं जेके इंडस्ट्री चाहींदी आहे। अच्छा, गवर्नमेंट बि चाहींदी आहे, ठीकु आहे न, हर जॻह ते जॾहिं तव्हां प्रोफेशनल करियर में वेंदा हो त इहे शयूं कंपलसरी थी थियूं वञनि। ऐं तव्हांखे जॾहिं यूनिवर्सिटी में त हिकिड़ो एज ग्रुप आहे यूनिवर्सिटी जी लेवल ताईं, पर जॾहिं तव्हां सोशल नेटवर्किंग कयो था त डिफरेंट एज ग्रुप सां कयो था, डिफरेंट जेंडर सां कम्युनिकेट कयो था, इंटरनेशनली वञो था त डिफरेंट इथनिसिटी सां तव्हां कयो था, ऐं इलाही शयूं माण्हू लर्न कंदो आहे उतां, त भई अमेरिकन सां कीअं ॻाल्हाइणो आहे,
ब्रिटिश सां कीअं ॻाल्हाइणो आहे, इंडियन सां कीअं ॻाल्हाइणो आहे, अरबिन सां कीअं ॻाल्हाइणो आहे, उन्हनि जा कहिड़ा नाम्स आहिनि, असांजा कहिड़ा नाम्स आहिनि, ऐं इहे लर्निंग लेसन्स आहिनि। त पोइ इहे तव्हांखे पॉलिश कंदा वेंदा ऐं विदिन द फ्यू इयर्स तव्हां शाइन करे वेंदा। त एज़ अ प्रोफेशनल आउं चवंदी आहियां इट्स अ रियली एसेंशियल पार्ट आहे। नॉलेज आहे, स्किल आहे, पर तव्हांखे अगरि कम्युनिकेशन स्किल्स न आहिनि त उहो बि ॿारु थोरो सफ़र करे थो पियो। अच्छा, हिन में जेके ॿ शयूं थियूं अचनि पाण, हिकु त सोशल मीडिया जो जेको ॿारु आहे उनजो यूज़, इवन हाणे AI सिस्टम अची वियो आहे त शायदि उहो ChatGPT ऐं AI खे यूज़ करे चए थो मां कमु हलाए वेंदुसि, त उनजो प्रॉपर यूज़, सोशल मीडिया जो प्रॉपर यूज़ सां उहो छा करणु खपे ऐं उनजो कीअं जेका बेनिफिट वठणु खपे, इन लाइ तव्हां छा सजेस्ट कंदो? अच्छा, AI या ChatGPT काफ़ी शयूं त ॿारनि जे लाइ ईज़ी करे छॾियूं। त हिकिड़ो अॼुकल्ह त नकल जे लाइ बि इहो ई कंदा त तस्वीर कढी ऐं सॼो क्वेश्चन्स अची विया। पर AI जी लैंग्वेज ऐं ह्यूमन जी लैंग्वेज फ़र्क़ु आहे। ऐं समहाउ आउं चवंदी आहियां AI खां तव्हां हेल्प वठो, पर वाइज़ली वठो, पंहिंजी क्रिएटिविटी ते ध्यानु ॾियो। हा, नथो सम्झ में अचे त जनरल फॉर्मेशन भले वठो, पर उनजे अंदरि मटीरियल छा विझणो आहे उहो तव्हांखे पाण खे अचणु घुरिजे। ॾिसो, हर लोकली तव्हांजी डिफरेंट शयूं जेके AI खे ख़बर न आहे, बिल्कुलु उहो तव्हांखे ख़बर आहे, ठीकु आहे न? त तव्हांखे उहा ज़रूरु शइ उन में लिखणु घुरिजे। फॉर्मेशन भले वठो, फॉर्मेटिंग भले वठो ऐं यूज़ कयो। घणो टाइम पंहिंजो तव्हां बर्बादु न कयो। अक्सर असां अॻे इलाही टाइम लॻंदो, पर उन मां सिखो बि। ऐं अॼुकल्ह तव्हां ॾिसो AI जा मेथड बि चेंज थी विया आहिनि। उहो बि डायरेक्टली तव्हांखे हाणे शइ ॾिए नथो पियो, उहो क्वेश्चन करे थो, अच्छा अञा खपे तव्हांखे, अञा छा खपे, अञा डिटेल ॿुधायो। हाणे हू बि लर्निंग मॉडल ते आया आहिनि, त ॿार क्रिएटिविटी उते करे। सही, अदरवाइज़ त ही ऑब्सलेट थी वेंदा। अगरि तव्हां ठही ठुकी शइ ॾींदा त रिसर्चर्स त बंदि करे छॾियो त भाउ ChatGPT यूज़ न कयो, स्कूलनि बंदि करे छॾियो। उन ॾींहुं आउं हुनजो ॿुधियमि पई माइक्रोसॉफ्ट जे फाउंडर जो, त हुन चयो 16 इयर्स ताईं ॿारनि खे सोशल नेटवर्क न ॾियो। अच्छा, हा, बिल गेट थो चए पियो। त मां चयो हुन पाण ठाहियो आहे, ठीकु आहे। त हू चवनि था न 16 इयर्स ताईं बैन करणु घुरिजे सोशल नेटवर्क, त छो जो हुनजी क्रिएटिविटी ते, थिंकिंग कैपेसिटी ते इलाही अफेक्ट थो पए पियो। ऐं असांजी यूथ जेका आहे, ऐं लिटरली आउं त वेस्टर्न वर्ल्ड में रही बि आहियां, उन्हनि जे फैमिली सिस्टम्स बि ॾिठा आहिनि, ग्रोथ स्ट्रक्चर बि ॾिठो आहे त उहे ॿारनि खे कीअं ग्रो कनि था। असां इलाही स्पॉइल कयूं था ॿारनि खे। असांखे सम्झ में नथो अचे पियो, असां हथ में मोबाइल 2 सालनि वारे खे बि ॾेई था छॾियूं पिया, ॼमंदड़ खे बि ॾेई था छॾियूं ऐं ख़ुशि था थियूं त असांजो ॿारु ॾिसो मोबाइल जले वेठो आहे। त पर हुते टाइमिंग्स आहिनि, स्ट्रक्चर हुननि जा इलाही डिफाइन थियल आहिनि। फिज़िकल एक्टिविटीज़ बि हू कराइनि था ॿारनि खे, ऐं लिमिटेड टाइम हूंदो आहे मोबाइल जो, गेजिस जो लिमिटेड टाइम आहे, इन खां वधीक हू टाइम कोन ॾींदा। असां त चऊं था असांजी जान छुटे ॿारनि जे हथ में मोबाइल ॾेई था छॾियूं, ऐं एॾा एडिक्टेड थी विया आहिनि ॿार, त मानी खाइण ते बि असीं मोबाइल हलाए था ॾियूं त मानी चुप थी थो। अच्छा, इन सां हिकिड़ी जेका ॿी लिंक शइ थी अचे उहा त जीअं डिफरेंट क़िस्म जा सॉफ्टवेयर्स अहिड़े क़िस्म जो जेके आहिनि असांखे ॾेई था अचनि त भई हीअ बि अथव, हीअ बि अथव, ऐं असां उन्हनि खे यूज़ कयूं था ऐं उन्हनि जा क्लाइंट थी था वञूं, पर उन जेको बेनिफिट असां उन्हनि मां नथा वठूं। अहिड़े क़िस्म जे जेके सोशल नेटवर्क्स आहिनि उन्हनि लाइ तव्हां छा चवंदव? आउं जी पर्सनली आउं इन जे ख़िलाफ़ु आहियां। ख़ासि तौर ते असांजा जेके IT जा, सॉफ्टवेयर जा, या कंहिं बि डोमेन जा माण्हू आहिनि जेके प्रोफेशनल हुन कैटेगरी में अचनि था पिया, त आउं चवंदी आहियां त बाबा इन्हनि खे तव्हां यूज़ कयो। ॾिसो, इहे नेटवर्क्स हुननि ठाहिया आहिनि ऐं तव्हां हुननि जी मार्केट आहियो, ठीकु आहे। तव्हांजो फ्री टाइम हू डॉलर पिया अर्न कर, सही। त तव्हांखे इहो ई सम्झ में न पियो अचे त असां पंहिंजो फ्री टाइम ॾियूं छो पिया, बजाए इन जे इन्हनि ई नेटवर्क्स खे असां पंहिंजी फ़ाइदे जे लाइ इस्तेमालु कयूं, पंहिंजी कम्युनिकेशन जे लाइ इस्तेमालु कयूं, असां बि अर्न कयूं न, असां बि सिखूं त हितां खां कीअं पैसो कमाए सघिजे थो पियो, ठीकु आहे। ऐं पंहिंजी तव्हां क्रिएटिविटी बि हुन में आणे था सघो, कंटेंट क्रिएट करे था सघो जेको वैलिड हुजे। अनफॉर्चुनेटली असां वटि कंटेंट उहो थो हले जेको फन आहे, सिटकॉम आहे। आउं जॾहिं पंहिंजो चैनल पे खोलियमि त आउं सर्च पे कयमि त भई कहिड़ो पाकिस्तान में वधीक हलंदो, त उन में आयो एंटरटेनमेंट। त बाक़ी एजुकेशन उते कोन्हे थो हले पियो पाकिस्तान में। तव्हां अगरि ठाहींदा त मोनेटाइज़ करण में मसइलो आहे, इलाही मसइलो थो थिए पियो। त मुंहिंजो पंहिंजो पॉडकास्ट जो आउं ठाहियो, चैनल हले बि पियो। त उन में इनिशियली अच्छा मूंखे छो शौक़ु थियो त इलाही
सालनि खां सोचंदी हुअमि त असां चंद ॿारनि खे कुझु ॿुधायूं पिया बजाए हिन जे जो हिन सोशल फोरम खे यूज़ करे वधीक माण्हुनि खे गाइड मासिस ताईं वञे न। ऐं असांजो फ़र्ज़ु आहे। जी ॾिसो असां पढ़ियल लिखियल माण्हू बि इहे शयूं नथा एडॉप्ट कयूं त न डिॼूं था पिया त इन ते नेगेटिव कमेंट्स ईंदा या असीं छो कयूं, असांजो कहिड़ो कमु आहे, छो जो कमु त करिणो थो पए, ऑब्वियसली कमु आहे। अच्छा हिकिड़े कलाक जी पॉडकास्ट जे लाइ असांखे 2-3 ॾींहं त लॻी था वञनि पिया, वरी एडिटिंग हुनजी अलॻि आहे, ठीकु त हफ़्तो त लॻी थो वञे हुनखे ठाहिण करण में, कंटेंट खे। माण्हू सम्झंदा त इहो इलाही ईज़ी आहे, पोइ जॾहिं इहो कमु ॾिसनि था उनखां पोइ भॼी था वञनि पिया एॾो कमु छो कयूं, पर उनखां पोइ तव्हां सोचो त उहो डॉलर्स बि त तव्हांखे मिलनि था पिया त ऐं तव्हां सिखो बि था, तव्हां इंगेज बि थियो था, ऐं तव्हांजी कुझु विज़डम वारी शइ ॿाहिरि बि अचे पई, माण्हुनि खे बि बेनिफिट मिले पियो। अच्छा इन जे पॉडकास्ट सां जीअं तव्हां ॻाल्हि कई, असां वटि मोस्टली पॉडकास्ट उहे था हलनि जेके नेगेटिव शयुनि खे हाईलाइट था कनि, माना कंहिंजी का तस्लील करणी आहे, हरू भरू कंहिं ते कीचड़ उछालणी आहे, पॉज़िटिव वे वारा जेके बि आहिनि उहे माण्हू थोरी देरि ॿुधनि था, चवनि था इहे ॻाल्हियूं सभु को थो करे, त छा इहा इन में हक़ीक़त आहे या सिर्फ़ु असांजी सोच आहे? न असांजी सोसाइटी जो हिकिड़ो अलमियो आहे त असीं नेगेटिव माइंड सेट आहे, ठीकु आहे न, असां पॉज़िटिव माइंड सेट वारा माण्हू कोन आहियूं। इहे ई पॉडकास्ट तव्हां वेस्टर्न वर्ल्ड में ॾिसो, इवन इंडिया में ॾिसो, केतिरनि टॉपिक्स ते ठहनि पई, ऐं उन में मेंटल हेल्थ आहे, फिज़िकल हेल्थ आहे, किड्स जी एजुकेशन आहे, इलाही शयूं अचनि थियूं पियूं त जीअं माण्हुनि खे सही गाइड कयो आहे। डॉक्टर्स आहिनि, इंजीनियर्स आहिनि, टीचर्स आहिनि, तव्हां सोचो उन्हनि जा केतिरा चैनल पॉपुलर थियनि पिया। असांजो आहे थोरो नेगेटिव माइंड सेट, त असां हमेशह क्रिटिसाइज़ घणो कंदा आहियूं, ठीकु आहे, एप्रिशिएट करण जे बजाए, ठीकु, असां सिर्फ़ु फिज़िकली शइ ते घणो ध्यानु ॾींदा आहियूं त हिन जो लुक ॾिसो, फलाणी ॾिसो, ही ॾिसो, उनजी नॉलेज ते उनजी विज़डम ते कोन वेंदा हुआसीं, ठीकु आहे न, त असांजा पैरामीटर ई अलॻि आहिनि, त उते पोइ इहे क्रिटिसाइज़ घणी थी थिए पई। इहो नथा सोचनि त ही बि हिकिड़ो फोरम आहे जंहिं ते अगरि को वाइज़ माण्हू अचे थो, कुझु पंहिंजा ओपिनियन ॾिए थो त उहो ॿुधो तव्हां, ठीकु आहे, नथो वणे ठीकु आहे, इट्स ओके, हर कंहिंजी ॾिसो जमहूरियत इहा ई हूंदी आहे, पर असां वटि अनफॉर्चुनेटली बिहेवियर्स जेके न उहो डिक्टेटरशिप वारा, त जेको मां चवां पियो उहो ई सही आहे, ॿियो जेको उहो फॉलो करे बसि, ऐं उनखे को हक़ कोन्हे को कुझु बि चवण जो, ॻाल्हाइण जो, त असांजा पंहिंजा बिहेवियर्स मटाइणा पवंदा असांखे, त तॾहिं वञी इहे शयूं जेके आहिनि पॉज़िटिव, ऐं मुआशरे में पॉज़िटिविटी आणण जे लाइ असांखे थोरो पॉज़िटिव माइंड सेट ते बि मटीरियल ठाहिणु घुरिजे, त इहा जेका फ्रस्ट्रेशन हले पई दिमाग़नि में उहा कीअं काम कजे, छो जो एवरी वन इज़ फ्रस्ट्रेटेड, ठीकु आहे, आउं चेयरपर्सन आहियां या असां टीचर आहियूं, यकीन कयो आउं एक्स ऑफिशो बि रही आहियां, स्टूडेंट्स प्रोग्राम्स में बि हमेशह हूंदा आहियूं, एवरी डे असां सिर्फ़ु जहिड़ा पियासीं, कॾहिं एडमिन जा, कॾहिं स्टूडेंट्स जा, कॾहिं टीचर्स जा, कॾहिं कुझु, एवरी वन इज़ फ्रस्ट्रेटेड, त उन फ्रस्ट्रेशन खे घटि करण जे लाइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे बिहेवियर वाइज़ असांखे ट्रेनिंग्स कराइणु घुरिजनि। असां वटि जेको आहे न, जेको मुंहिंजो पर्सनल आहे, ऐं वेस्टर्न वर्ल्ड में बि रही आहियां, त 2 शयूं जेके डिफरेंट आहिनि, उते हर नंढे खां नंढे कम जे लाइ बि न हिकिड़ो सिस्टम ठहियलु आहे, ऐं उन सिस्टम में जेको माण्हू अचे थो उनखे पहिरियों ट्रेनिंग मिले थी पई, ऐं पोइ उन माण्हू ते रिस्पॉन्सिबिलिटी आयद थी वञे त हाणे उहा ट्रेनिंग हू कंदो उन ई तरीक़े सां, ठीकु आहे न, उहा उनजी रिस्पॉन्सिबिलिटी, अगरि उन में उहो हेठि मथां ई कंदो कॉट थींदो ऐं फायर थी वेंदो। हाणे असां वटि हिकिड़ो त गवर्नमेंट चऊं या हूअं बि चऊं, प्राइवेट में बि आहे, इहो कोई इशू सिर्फ़ु गवर्नमेंट जो न आहे, त माण्हू ट्रेंड नथा थियनि ऐं ट्रेनिंग्स अवेलेबल न आहिनि। असीं चवंदा आहियूं बसि हिकु दफ़ो इदारे में पुॼी वञूं, कंहिं बि इदारे में नौकिरी मिली वञे, धिका खाई खाई सिखंदासीं असीं, हाणे उन धिकनि खाइण में हिकिड़े माण्हू खे खणी 5 साल लॻनि, 10 साल लॻनि, वञी उहो सिखे जेसिताईं एक्सपर्ट थिए, बजाए इन जे तव्हां उनखे 15 ॾींहं जी महीने जी ट्रेनिंग कराए छॾियो, ठीकु आहे न, ट्रेनिंग्स असां वटि आहिनि ई कोन, कंहिं बि कम जी कोन्हनि के, टीचर खे टीचर जी ट्रेनिंग नथी मिले, एडमिनिस्ट्रेटर खे एडमिनिस्ट्रेटर जी ट्रेनिंग न आहे, स्टूडेंट खे स्टूडेंट जी ट्रेनिंग कोन्हे का, त स्टूडेंट जा छा फ़र्ज़ आहिनि, स्टूडेंट जी छा रिस्पॉन्सिबिलिटी आहिनि, छा हुननि जा राइट्स आहिनि, कंहिंखे का ट्रेनिंग कोन्हे, बसि सभु हलूं पिया धिके थाबे ते, ऐं आख़िर में सिखी पोइ चऊं था हाणे असां त हरफन मौला थी विया आहियूं, ऐं मूंखे जेको अचे थो ओड़ो कंहिंखे कोन थो अचे, ऐं पोइ असां में हिकिड़ो जलन वारो आहे कॉन्सेप्ट बि आहे, त मूंखे अचे पियो त मां ॿिए कंहिंखे छो सेखारियां, इहो बि कॉन्सेप्ट इलाही आहे।
त इहे बिहेवियर असांखे चेंज करणा पवंदा। त तव्हां इदारनि में पहिरियों ट्रेनिंग्स ॾियो ऐं जंहिंजी जेतिरा अच्छा अॻे हूंदियूं हाणे डे बाय डे उहे ख़तमु थींदियूं थियूं वञनि पयूं। ठीकु, छो जो हीअ था चवनि हुन ते पैसा था लॻनि पिया, त तव्हां इहो नथा सोचो उहे पैसा तव्हांखे हिकिड़ा ट्रेंड माण्हू ॾींदा। बिल्कुलु। अच्छा, इन सां मूंखे हिकिड़ी जेका आहे न उहो एग्ज़ाम्पल बि थो अचे त छा थो थिए, असां वटि इक्विपमेंट चेंज थींदा था रहनि। फॉर एग्ज़ाम्पल IT में बि ट्रेंड्स चेंज था थियनि, इवन मीडिया जा ट्रेंड चेंज था थियनि। त जेको मार्केट में नई शइ अचे थी उन जी जेसिताईं ट्रेनिंग न वठंदो त पुराणे उन खाते ते पियो हलंदो जेको उन वटि मौजूदु आहे। अच्छा, हुनखे जॾहिं नई शइ ॾींदासीं चवंदा त इहा मूंखे कान थी अचे, हाणे नथी अचे, इहो हिकिड़ो बहानो करे वेही थो रहे। त असांखे जेको आहे इहो बि करणु खपे त जेको ट्रेंड हले थो या जेको जंहिं माण्हू जो आहे उनखे उन फील्ड में छॾनि न, त हाणे नओं ट्रेंड जेको आहे सिखी आहे उहो हिते अची अप्लाई कर, इन जी बि ॾाढी खोट आहे। हा, एग्ज़ैक्टली। ॾिसो वेस्टर्न वर्ल्ड में इहा शइ त हुननि वटि हर साल 2-3 साल खां हुनजो इन्वायरमेंट बि चेंज थींदो आहे, हुनजा इक्विपमेंट्स, ट्रेनिंग, सब्जेक्ट्स, एवरीथिंग चेंज थींदी आहे बाय रूलिंग आहे हुनजी। ठीकु आहे न, अगरि तव्हां नई शइ का अची वेंदी हू तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदा ऐं हू सॼी ऑफिसिस में अप्लाई थी वेंदी। ठीकु, ऐं तव्हांखे हुनजी ट्रेनिंग बि ॾींदा। यकीन कयो, असां हितां त वई हुअमि त हुते लाइब्रेरी खे यूज़ करण जो बि कोर्स हो त हाउ टू यूज़ द लाइब्रेरी हर स्टूडेंट कंदो, हर टीचर कंदो। इवन जेके PhD करे लेक्चरर्स अपॉइंट पे थिया हुते आफ्टर दैट प्रोफेसर्स वग़ैरह, त उन्हनि जो बि कोर्स हो त हाउ टू तव्हां जेका आहे अॻियां तव्हांजी जेका छा चइबो आहे स्टूडेंट्स खे कीअं पढ़ाईंदव, उहा बि ट्रेनिंग हूंदी। ठीकु, इवन तव्हांजी सुपरवाइज़र्स जी ट्रेनिंग हूंदी। वरी कॾहिं कंहिंजी को रोल चेंज थियो, फॉर एग्ज़ाम्पल हू एडमिन थियो, वरी हुनजी ट्रेनिंग त बाबा तोखे ख़बर हुजे त डिपार्टमेंटल तोखे हलाइणो छा आहे, कहिड़ो रोल कहिड़ो आहे, कहिड़ो कीअं, हर शइ जी ट्रेनिंग हूंदी। असां वटि इहे शयूं आहिनि को, जिथे आहे उते फिट आहे, बाक़ी सिर्फ़ु असां हण वटि कंदा आहियूं, असांखे सीट मिले, हीअ थिए, अॻियां वधूं, पोइ उते जेको असांजो दिमाग़ु चवंदो न असीं उहो ई कंदासीं। ठीकु आहे, हुननि जो पंहिंजो दिमाग़ु उते घटि, पर हुननि खे ट्रेन कयो वेंदो आहे त तव्हांखे रिसर्च कीअं करणी आहे, तव्हांखे फंड्स कीअं आणणा आहिनि, इहो तव्हांजो रोल आहे। ठीकु आहे, अगरि को टीचर उते फंड्स न आणींदो न उनखे फायर करे छॾींदा। अच्छा, हिकिड़ो मूंखे नंढो क्वेश्चन थो अचे त असां जेके PhD करे ईंदा आहिनि उहे ज़ाहिर सी ॻाल्हि, जॾहिं PhD थी ईंदो आहे त का प्रोजेक्ट्स आणींदा आहिनि यूनिवर्सिटी जे बहितर लाइ, पंहिंजे डिपार्टमेंट जे बहितरी लाइ। त असांजे जेके बि जनरल ऑल यूनिवर्सिटीज़ आहिनि उन में जेके PhD होल्डर्स आहिनि उहो केतिरो कमु इन लाइ कनि था? अनफॉर्चुनेटली इलाही घटि, 1 or 2% जेके उहे रिसर्च ते या रिसर्च फंड्स ते कमु कनि पिया। अच्छा, उनजो बि हिकिड़ो रीज़न आहे। हिकिड़ो त असां वटि प्रोसीजर्स एॾा कॉम्प्लेक्स आहिनि जो माण्हू थकिजी थो पए सिर्फ़ु पेपर वर्क में। ठीकु आहे, तव्हां जेको फंड आंदो न आख़िर में चवंदा इहो फंड खपे ई कोन थो पियो, असांजी जिंदु छॾियो तव्हां सिर्फ़ु। ठीकु आहे, इहा हालत आहे। ठीकु, त असांजी जेके गवर्नमेंट जूं पॉलिसीज़ आहिनि, रूल्स आहिनि, इवन मथां खां वठी हर लेवल ते एॾा अजीब क़िस्म जा पेपर वर्क आहे, एतिरो अजीब क़िस्म जो टेबल टू टेबल तव्हांखे अप्रोच करणी आहे। डिसेंट्रलाइज़ेशन मेथड न आहे, ऑटोमेशन ते असीं कोन था वञूं पिया। दुनिया IT जे दौर में हिकिड़े क्लिक ते आहे, असां अञा ताईं उहो ई हिकिड़ो पेपर ईंदो, लेटर ईंदो, 10 टेबलुनि तां फिरंदो, वरी उनजी 100 कापियूं थींदियूं, पोइ वरी उहो डिस्ट्रीब्यूट थींदो। स्टेशनरी जो ज़्यान आहे ऐं उन में डिले केतिरो थो थिए पियो। ठीकु, त इन प्रोसेस खां तंग थी पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे हर कोई थकिजी वेही थो रहे त बाबा ठीकु आहे हाणे छॾियो, जहिड़ो सिस्टम हले पियो हलणु ॾियो। फाइट हर कोई नथो करे पियो। कुझु आहिनि जेके रिसर्च ते कमु कनि था, असां वटि बि डिपार्टमेंट में काफ़ी रिसर्च प्रोजेक्ट्स ते कमु कंदा आहिनि, पर एट द एंड इहा ई असांजी डिस्कशन थींदी आहे त यार हिते छा कयूं, सिस्टम अहिड़ो आहे। बिल्कुलु ठीकु आहे न, तव्हांजी गवर्नमेंट जा रूल्स अहिड़ा आहिनि। आउं चवां थी भला सिस्टम खे तव्हां चेंज करण में थोरी तकलीफ़ थींदी, ठीकु आहे, थोरा पैसा ख़र्च थींदा, पर उन खां पोइ तव्हांजा केतिरा पैसा बचंदा ऐं केतिरा माण्हू जल्दी फास्ट कम ते ईंदा। ठीकु, त असां वटि जेके IT सिस्टम्स आहिनि एडॉप्ट नथा कया वञनि। ठीकु आहे, इहे ठाहे छॾियूं त असांखे को तकलीफ़ थोरी थिए। ठीकु आहे, फिंगर टिप्स ते हर शइ हुजे तव्हांजी। ऐं उते हूंदी हुयमि त मुंहिंजी सेक्रेटरी मतिलबु फंडिंग एवरीथिंग हिकिड़ी ईमेल ते ईंदी, हिकिड़ी ईमेल ते। यकीन कयो PhD थीसिस हिकिड़ो सिस्टम हो, उन में असां थीसिस अपलोड कईसीं, उहा रिव्यूअर ॾे वई, कमेंट्स आया, उतां जो उतां ई प्रिंट थी मूं वटि अची वई। यकीन कंदो, मूंखे न वञिणो पियो न चवणो पियो।
ठीकु बुक तव्हांखे दुनिया जे कंहिं बि कुंड जो खपे तव्हां सिर्फ़ु लाइब्रेरी जे सिस्टम में वञो उते चओ ही मुंहिंजी रिसर्च पेपर खपे या बुक खपे उहो तव्हांजे पिजन बॉक्स में अची वेंदो सो ईज़ी न त तव्हां सोचो हिते त तव्हांखे पोयां थो हलणो पए हर शइ जे पोयां ठीकु त असां पंहिंजा बिहेवियर्स ऐं पंहिंजा वे ऑफ कंडक्ट न मटाईंदासीं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे ऑब्सलीट थी वेंदासीं हींअर जे तरह सां दुनिया चेंज पई थिए AI ते वञे पई असां इलाही पोइते थींदा पिया वञूं समटाइम्स जॾहिं मां सोचंदी आहियां वेही करे त मां चयो 10-20 साल खां पोइ असीं किथे हूंदासीं घरनि में हूंदासीं छा हूंदासीं मतिलबु अञा ताईं असांखे होश नथो अचे त असां कुझु चेंजिस आणियूं पंहिंजे बिहेवियर्स में ऐं ख़ासि तौर ते मूंखे वधीक तकलीफ़ थींदी आहे त असांजे सिंध जा ॿार जेके आहिनि उहे वीचारा सफ़र कनि पिया इलाही माइटनि जूं उमेदूं त भाउ असांजा ॿार पढ़ंदा कुझु थींदा हीअ कंदा केरु धिका थाबा ठाहे करे केरु ॿाहिरि हलियो थो वञे या छा त उहो त ठीकु आहे अदरवाइज़ असां हिते सिस्टम ख़राबु कंदा था वञूं ऐं मुंहिंजो बिलीव इहो हो उन टाइम ते बि त यार हीअ सिस्टम असां ॾिसी ऐं पढ़ी ऐं रही आया आहियूं वाई नॉट वी एडॉप्ट सेम सिस्टम इन अवर ओन कंट्री अवर ऑन ऑर्गेनाइज़ेशन्स नंढियूं कंपनीज़ ठाहियो पंहिंजा नंढा नंढा बिज़नेसिस ठाहियो ऐं उन्हनि खे तव्हां सेल कयो अच्छा इवन एप्लीकेशन IT सॉफ्टवेयर जे ॿारनि खे आउं चवंदी आहे नंढियूं नंढियूं गेम्स ठाहियो कुझु एप्लीकेशन ठाहे उन्हनि खे सेल कयो तव्हां त अच्छा कमाइण जा 100 तरीक़ा बिल्कुलु पर तव्हांखे असल में छा आहे जो हिकिड़ो ॿार को असांजे माहौल में छा आहे हिकिड़ो कंदो त ॿियो हुनखे चवंदो इहो छो पियो करे नेगेटिविटी जेका आहे न उहा घणी आहे एग्ज़ैक्टली कहिड़ी ज़रूरत आहे छॾ हिनखे त इन मां अगरि असां थोरो उन्हनि खे पॉज़िटिविटी करे वठूं ऐं ॿारनि खे चऊं त वञी केरु चए बि पियो न तव्हां कयो एजुकेशन में इहे शयूं असांखे टीचर्स खे ट्रेन करणु घुरिजनि त नया वे ऑफ मेथडोलॉजी ते अचो हाणे उहो बोर्ड ते लिखण वारो तरीक़ो ख़तमु थी वियो आहे हाणे ॿियूं टास्क ओरिएंटेड आहे डिस्कशन्स ग्रुप आहिनि पी लर्निंग्स आहिनि ऐं उन्हनि खां पोइ कॉम्पिटिशन्स आहिनि क्वेश्चन्स आहिनि इहे नवां मेथड्स आहिनि उहे अप्लाई कयो था वई क्लास में त जीअं ॿारु इंट्रस्ट वठे कुझु सिखे ऐं ॿियो टीचर्स कम्यूनिटी बि थोरो रिसर्च करे ऐं नई शयुनि ते अचे पुराणो जेको सिलेबस आहे या मेथड आहे उनखे ख़तमु करे हिकिड़े नए मेथड ते अचो छो दुनिया चेंज थी वई आहे ऐं असां अगरि उहो ई 1980 वारा बुक पढ़ाईंदासीं त उहो कंहिं कम जा कोन्हनि के त ओवरऑल स्कूलनि में हर जॻह ते इलाही चेंजिस थियूं बि आहिनि ऐं उमेदु आहे अञा ज़रूरत आहे ऐं आउं चवंदी आहियां हर माण्हू जेकॾहिं पंहिंजी जॻह ते हिकिड़ो पॉज़िटिव रोल प्ले कंदो न त ऑटोमेटिकली सिस्टम ठही वेंदो पर उहो हर माण्हू पहिरियों अकाउंटेबल त करे पाण खे त मुंहिंजो रोल छा आहे ऐं मुंहिंजी इन में रिस्पॉन्सिबिलिटी असल में असांखे ॾिसणो ई न आहे न मुंहिंजो छा आहे अॻियां खे ॾिसणो आहे त तूं छा थो करीं छो थो करीं हा ऐं असांजी सोसाइटी में इहा घणी थी वई आहे असीं चऊं था तूं ग़लति कयो तूं ही कयो हुन कयो त मां बि कंदमि अड़े बाबा छो कंदो अॻु हिकिड़ो ग़लति पियो करे अॻे इहो हूंदो हिकिड़ो ग़लति कंदो त 10 हुनखे रोकींदा बाबा इन जहिड़ो न थी हाणे चवनि था इन इहो अहिड़ो थियो आहे सभु अहिड़ा ई थियो सही तो इहा थोरी नेगेटिविटी आहे सो आऊं ॿारनि खे यंगस्टर्स खे हिन फोरम जे थ्रू इहो ज़रूरु चवंदमि त कनेक्ट थियो सोशल नेटवर्क्स ते अचो ग्रुप्स जॉइन कयो पॉज़िटिव लर्निंग ग्रुप इहे फन वारा ग्रुप्स बि हिकिड़े टाइम ते सुठा था लॻनि पिया पर मोस्टली पंहिंजे टाइम खे इक्वली डिवाइड करे कुझु लर्निंग में अचो इंटरनेशनली एतिरा ग्रुप आहिनि तव्हां उन्हनि ते कनेक्ट त थियो माण्हुनि सां दे आर वेटिंग फॉर के असांखे उहे ॿार खपनि जिन खे असीं ट्रेंड कयूं मुंहिंजी एॾी कम्युनिटी आहे इंटरनेशनल हू सिर्फ़ु इहो चवंदा आहिनि त बच्चा वो हमें दो जिसका थोड़ा सा क्रिएटिव माइंड हो ठीक तो हम उसको ट्रेंड करें फंड्स बि मिलनि पिया हाणे त पैसनि जी बि उहो कोन्हे का तव्हांखे माण्हू पैसा ॾियनि पिया पर तव्हां बि त ओड़ा थियो त तव्हांखे केरु ट्रस्ट करे लॉयल थियो ऐं टाइमिंग इम्पॉर्टेंट आहे टाइम जेका आहे असांजे ॿारनि खे थोरो सोसाइटी में ओवरऑल टाइमिंग कोन्हे मथां खां ई कोन्हे का त इन जे करे ॿारनि में बि कोन्हे का त आउं चवंदी आहियां भला हू नथा कनि तव्हां त कयो टाइम ते उथो टाइम ते वेहो ऐं फिज़िकल हेल्थ जो पंहिंजो ख़्यालु रखो फूड हैबिट्स सुठियूं ठाहियो त तव्हांजो ब्रेन सही कमु करे ऐं सॼो कमु ब्रेन जो आहे इहे सॼियूं टेक्नोलॉजी बि ब्रेन जूं ब्रेन हेल्दी हूंदो फिज़िकल हेल्दी हूंदा त एवरीथिंग विल बी फाइन ऐं प्रोफेशनली तव्हां ग्रो बि कंदा इंशाल्लाह सभई माण्हू जेके आहिनि त कोशिशि इहा ई आहे मुंहिंजी त
इहे अहिड़ियूं शयूं असीं प्रोमोट कयूं या गाइड कयूं या ट्रेंड कयूं जीअं मुंहिंजे ख़्याल में पाण 5-6 साल खां काफ़ी चेंजिस आयूं आहिनि हैदराबाद में या हक़ीक़त है ठीकु आहे न IT जे टुवर्ड्स या ओवरऑल इन्हनि ॿियनि एक्टिविटी जे टुवर्ड्स मार्केटिंग थी वई या कई शयूं अची वियूं आहिनि। एग्ज़ैक्टली तव्हां ई माशाल्लाह इलाही ग्रो कयो 360। थैंक यू मैम। थैंक यू मैडम। प्रोग्राम ते त अञा कई जेके अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके अहिड़ा पासा आहिनि जिन्हनि खे माण्हू कवर करे सघे थो, पर टाइम जी किल्लत जे करे इंशाल्लाह नेक्स्ट कंहिं प्रोग्राम में पाण हुनखे वधीक डिस्कस कंदासीं। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो। सही, थैंक यू वेरी मच। तव्हां घुरायो ऐं वाकई शयूं त ॻाल्हियूं त इलाही आहिनि, पर अगरि चंद असां अॼु कुझु डिस्कस कयूंसीं हिते होपफुली कंहिंखे न कंहिंखे हुन मां फ़ाइदो मिलंदो ऐं कुझु न कुझु सिखंदा असांजे एक्सपीरियंसिस मां जेके असां ॻाल्हियूं कयूं त उन्हनि मां कुझु उन्हनि खे छा चइबी त राह या दग मिलंदो सुठो दग मिलंदो। बिल्कुलु। सो थैंक यू वेरी मच तव्हांजो। नाज़रीन, इंशाल्लाह नेक्स्ट टाइम असां कंहिं ॿिए गेस्ट सां गॾु हूंदासीं। असांजी हमेशह इहा ई कोशिशि रही आहे त असां इन ॻाल्हियुनि मां तव्हां को फ़ाइदो वठो, तव्हां कुझु सिखो। असां उन्हनि माण्हुनि खे हिते आणींदा आहियूं, उन्हनि गेस्ट खे हिते आणींदा आहियूं जेके तव्हांजे लाइ को रस्तो ॾसींदा आहिनि, उहे पंहिंजे एक्सपीरियंस ॿुधाईंदा आहिनि ताकी तव्हां लाइ उहे जेके राहूं अचनि त उन में आसानी पैदा थिए ऐं उहो तव्हां आसानी सां कमु करे सघो। थैंक यू वेरी मच। अल्लाह हाफ़िज़।